खबरुन अपडेट जे सिलसिले के अॻिते वधाईंदे ख़बर शामिल कयूं पिया फरीदाबाद खां। फरीदाबाद पोलियो जा फोड़ा पीअण खां इनकार, टीमियूं वापसि। टिनि ॻोठनि जा जाइज़ मुतालबा मंज़ूर कया वञनि, ॿी सूरत में फुड़नि जो बाइकाट जारी रहंदो। ॻोठ हाजी खान मारफाणी, ॻोठ चोली ॾेपर ऐं ॻोठ मीरपुर में गुलड़नि जहिड़नि ॿारनि खे सरकारी पोलियो जा फुड़ा पीआरण खां ॿिए ॾींहुं बि सरकारी टीमुनि खे वापसि करे छॾियो। ॻोठनि जा जाइज़ मसइला न हल करण ते ॻोठ मीरपुर वासी जलाल चांडियो, नियाज़ खोसो, ख़ैर मोहम्मद खोसो, अब्दुल रसूल चांडियो, रबन चांडियो ऐं मौलाना सैदुल्ला चांडियो जी अॻुवाणीअ में झंडन मोहरी एहतजाज कंदे चयो त महाॿोॾ मुतासिरीन खे घरनि जे तामीराती कम जा 75,000 जारी कया विया आहिनि। ॻोठनि में खाइण पीअण जो रिलीफ ॾिनो वञे, पीअण जो साफ़ पाणी ऐं रोड रस्ता बहाल कया वञनि। हुननि सिंध जे निगरान वज़ीर आला सैयद बाकर अली शाह, सिहत जे सूबाई वज़ीर DC दादू खां मुतालबो कयो त असांजा जाइज़ मसइला हल न कया विया त फुड़नि जो बाइकाट जारी रहंदो।